यकीनी तौर ते वापडा वारनि जी या हेस्को वारनि जी रिकवरी त पंहिंजे नमूने सां क्लियर न पई थिए। ड्यूज़ हुननि जा ज़रूरु आहिनि, पर जहिड़े नमूने सां हू माण्हू खां ड्यूज़ रिकवर कनि पिया, इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते आउं पंहिंजे हल्के सकल या नवाब चमां बल्कि पूरी सिंधी ॻाल्हि कयां त से हाणे रेंजर्स वारा आधी राति जो घर में घिरी था पवनि। इंतिहाई सूरत हाल ख़तरनाक आहे। असां हिक माण्हू सां गॾिजी करे कंसर्न ऑफिसर ॾे वञूं था, हुननि जे बिल जी करेक्शन करायूं था। 2-3 महीननि खां उहे साॻी करेक्शन जेका असां करायो उहा वापसि अची थी वञे, तंहिंजे करे माण्हू पंहिंजी रिकवरी सही न पिया करे सघनि। मुंहिंजी हिन ऐवान खे आहे गुज़ारिश आहे तव्हांजी तवसुस सां मिनिस्टर साहिब खे त बराए महिरबानी करे हेस्को जे अमलदारनि खे या हिदायत कई वञे त तव्हां रिकवरी कयो, पर फॉर्मेलिटीज़ कंप्लीट करे कंहिं माण्हू खे साईं आधी राति जो जवणे बचनि में रेंजर्स वारा वेंदा त इहो छा तासुर हूंदो ऐं हुनखे बाक़ाइदे डिटेन कयो पियो वञे बग़ैर कंहिं वजह जे। ज़ाहिर आहे फॉर्मेलिटीज़ तव्हां पूरियूं कयो, पर मुंहिंजी गुज़ारिश आहे महिरबानी करे हेस्को वारनि खे हिदायत कई वञे त का हिकिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी ठाही वञे जेका माण्हुनि खे बि ॿुधे ऐं ऑफिसरनि खे ॿुधी रिकवर जे मसइले खे असां सही नमूने सां हल करे सघूं।